हालाणी में मालपुड़ीअ जे ग्राउंड ते वॾेरे जाफ़र ख़ान सोलंकी, शौक़ीननि मंठार अली सोलंकी, मोहम्मद अयूब सोलंकी पारां मरहूम सैयद मंज़ूर हुसैन शाह जी याद में ॾांदनि जी डोड़ कराई वई। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे हालाणी मां अवामी न्यूज़ जो रिपोर्टर वकार ख़ासकेली पंहिंजी हिन रिपोर्ट में। ते वॾेरो जाफ़र ख़ान सोलंकी तरफ़ां हे जेको आहे ॾांदनि जो मुक़ाबिलो करायो वियो। हिते हज़ारनि तइदाद माण्हू शिरकत कई आहे। अचो त हिन खां पुछो हिननि जो छा चवणु आहे। इंशाअल्लाह ताला अल्लाह जी महिरबानी आहे, करम नवाज़े सिंध जी सकाफ़त पाण ॾिसो पिया था हले थी पई। इंशाअल्लाह भला भला सुठा सुठा ॾांदनि जा शौक़ीन वॾा वॾा इनाम रखिया विया आहिनि। इंशाअल्लाह ताला ॾांदनि जो ही जलसो आहे। इंशाअल्लाह ताला सिंध जी सकाफ़त आहे। इंशाअल्लाह ताला ॾांदनि जो जलसो आहे। तमामु निहायत असांखे ख़ुशी थिए पई, बिल्कुलु ख़ुशी थिए पई। असां जे बारे में इहो त चवंदे हर साल थींदड़ आहे ऐं पुराणी सखावत आहे ॾांदनि जी, घोड़नि जी, उठनि जी। पर मुरीदान खे वॾो सलाम आहे, जाफ़र ख़ान खे, मोहम्मद अयूब खे, उन्हनि जे निगरनि खे, जो वॾे आदाद में हिकिड़ो वॾो प्रोग्राम कनि था, हर 12 महीने कनि था। ऐं इहे असांजी सिंध जा ॾांद सुवार इन नेट ते या फिल्म में मशहूरु थी वेंदा आहिनि। उनजे करे असां पाण पंहिंजे जोश जज़्बे में ते ईंदा आहियूं, तारियूं वॼाईंदा आहियूं, उन शौक़ु ॾिसंदा आहियूं, उन्हनि जा पेर ॾिसंदा आहियूं त भलो ॾांद कहिड़ो वियो। उनजे करे पोइ असां बि हिते पहुची ईंदा आहियूं। साईं सखावत में जेको सो मां मशहूरु फ़क़ीर आहियां, दुनिया जा मशहूरु ॿिया बि आहिनि। बहरहाल अलाह जी महिरबानी आहे त हर मेल मलाखनि में वॾनि वॾनि में मुंहिंजो नालो हूंदो आहे। पोइ इहे वेस हुजनि, गेड़ू हुजनि, बहरहाल गेड़ू खां या हिन वेस खां सवाइ ॿियो त वेस असां न पाईंदा आहियूं मेले में। दुनिया पुछंदी आहे, घणा टोक बि कंदा आहिनि, अबाए छा पाया आहिनि। मां चयो हे असांजो कलंदरी वेस आहे जेको ॾींहुं क़यामत ते न खुटंदो। फुकरा आहियूं, उनजे करे असां पंहिंजो हे वेस पाईंदा आहियूं। जी सखाफ़त आहे इहा हिकिड़ी जाफ़र सोलंकीअ पंहिंजो मेलो मोहबत जो दोस्तनि खे दावतूं परे ओरे खां ॾांद आणे पंहिंजो मेलो हिते मचायो अथई। हे ज़बरदस्त मुक़ाबिलो आहे चाचा जाफ़र सोलंकी जी तरफ़ां आहे। हीअ सिंध जी हिकिड़ी सखाफ़त आहे। हिते ही जेको आहे सो माशाल्लाह आवाम अची पंहिंजी दिलि विंदराए थो। हिते ॾाढो सुकून थियो आहे। ॿुधो हिते सिंध जी सखाफ़त, हिते जेके बि ॾांद मेल खटींदा आहिनि उन्हनि खे सिंध जी अजरक, सिंधी टोपी पाराईंदा आहिनि ऐं हार विझंदा आहिनि। हीउ तमामु ज़बरदस्त मुक़ाबिलो लॻायो वियो आहे आलाणी शहर में चाहे जाफ़र सोलंकी जे तरफ़ां। ऐं इहा सुठी ॻाल्हि आहे, हिते तमामु घणा शौक़ीन आया आहिनि ऐं भली ॻाल्हि आहे। हीअ जेकॾहिं लॻंदा रहंदा, हीअ हिकिड़ो सिंध जी सखाफ़त आहे, इहा अञा वधीक थियनि, अहिड़ा मेला थियनि त भली ॻाल्हि आहे। तव्हां हितां जे माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हिननि जो चवणु आहे त अहिड़ा मेला मलाखड़ा असांजे सिंध में थींदा रहनि। 5000 साल पुरानी सखाफ़त। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।